ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। अदालत हुकुम ॾिनो त ईंदड़ ॿुधनीअ खां अॻु गैर क़ानूनी अदावतूं डाहे पट कयूं वञनि। नज़ीर मेमन, इन बाबति छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, ही कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके गैर क़ानूनी अदावतूं आहिनि उन्हनि जो सिलसिलो न रुकजण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी आहे, जॾहिं त अदालत SBCA जी जेका कारकर्दगी आहे उन ते सवाल उथारंदे सख़्तु कावड़ जो बि इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट चयो आहे त SBCA जेको आहे उहो गैर क़ानूनी जेके अदावतूं उन्हनि खे रोकण में नाकाम छो आहे। अदालत चयो आहे त छो न शहर में जेके गैर क़ानूनी अदावतुनि जो ज़िम्मेवार आहे वो SBCA के करार ॾिनो वञे। जॾहिं त अदालत उन सिलसिले में अॼु DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी यासीन शर खे 17 जुलाई ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त ईंदड़ ॿुधणीअ खां अॻु जेके गैर क़ानूनी अदावतूं उहे ड्राइव पट कयूं वञनि। जेकॾहिं गैर क़ानूनी अदावतूं न कयूं वयूं त DG SBCA ख़िलाफ़ सख़्तु जेको आहे उहो हुकुम जारी कंदासीं। जंहिं ते SBCA अमलदारनि अदालत खे ॿुधायो त गैर क़ानूनी जेके अदावतूं आहिनि उहे न रुकण वारो ज़िम्मेवार जेके आहिनि उन्हनि जी निशानदेही लाइ हिकु कमेटी जेका आहे जोड़ी वई आहे। उहा रिपोर्ट जेका आहे अदालत में पेश कई वई, जेका अदालत DG SBCA जी जेका रिपोर्ट आहे उनखे गैर तसली बख़्श करार ॾींदे रद्द कयो वियो आहे। अदालत चयो आहे त रिपोर्ट में मंज़ूरी खां सवाइ तामीरात छो कई पई वञे उहो बि नाहे ॿुधायो वियो त गैर क़ानूनी जेके अदावतूं उन्हनि खे मसमार करण में केतिरो वक़्तु। अदालत चयो त गैर क़ानूनी अदावत जी जेका गैस आहे, बिजली ऐं पाणी जा जेके कनेक्शन आहिनि उहे हिन वक़्तु ताईं छो न कटिया विया आहिनि। SBCA लाइ मख़सूस जॾहिं पुलिस फोर्स मौजूदु आहे त उनखे ॿी जेका फोर्स आहे उनजी ज़रूरत छो पई रही आहे। उहे सभु जेके वज़ाहतूं आहिनि उहो रिपोर्ट जो हिसो हुजणु घुरिजे। अदालत SBC अमलदारनि खे छंड पटींदे जॾहिं DG जेको SBC आहे यासीन शहर हुनखे 17 जुलाई ते ज़ाती हैसियत में